वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल जे अघ में वाध खां पोइ सॼे मुल्क जियां नसरपुर में बि रोज़मर्रे जे खाधे पीते जी शयुनि अटो खंडु दाल सब्ज़ी फ्रूट ऐं गोश्त समेत ॿियनि शयुनि में ॻाटे टोड़ इज़ाफ़े सबबि अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। ग़रीब मिसकिन ॾियाड़ी ते कमाईंदड़ मज़दूरनि समेत मिडिल क्लास तबिको बि महांगाई जी चकी में पीसजण लॻो। महांगाई जे तूफ़ान सबबि ग़रीब तोड़े मिडिल क्लास तबिके जा माण्हू गोश्त मच्छी ऐं फ्रूट खाइण त परे पर सब्ज़ी दाल ऐं पटाटा ख़रीद करण लाइ परेशान आहिनि। उन मौक़े ते नसरपुर जे शहरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पेट्रोल साईं इलाही महांगो थी वियो आहे। पेट्रोल पहिरीं मिलंदो 600 रुपए जो 5 लीटर, हाणे मिले पियो 750 रुपए जो 5 लीटर। का बि सस्ताई कोन थी आहे, तब्दीली का बि कोन आई आहे। महिरबानी करे असीं गुज़ारिश था करणु चाहियूं त असांखे कुझु पेट्रोल ऐं कुझु अघनि में सस्ताई हुजे। कारोबार को आहे कोन न बाबा, हिते भाड़ा ई कोन था लॻनि। अलाह पियो हलाए गाॾे खे, बाक़ी असां में का ताक़त ई कोन्हे हलाइण जी। वाह सुबुह खां वठी छा 15 ॾींहं थिया आहिनि बीठा आहियूं यार। सुबुह खां वठी 15 ॾींहं थिया आहिनि, अॼु 15 ॾींहं आहे किथां बि भाड़े ते कोन विया आहियूं। बेरोज़गारी वधी वई आहे, इलाही ज़रूरतूं आहिनि पर थीनि ई कोन थियूं पूरियूं। छा करियूं, मजबूर आहियूं ॾाढो। हुकूमत असांखे ख़ाली सस्ताई करे, बसि ॿियो कुझु बि न करे। हूअं बि बुख मरूं पिया, सस्ताई त करे कुझु बाबा। माण्हू आहियूं, असांजी न का मज़ूरी थी वधे न छा। ठेकेदारनि खे बि पुछूं था, ठेकेदार चवंदा असांजा रेट घटि आहिनि, हाणे असां छा कयूं। महिरबानी करे असांजी मज़ूरी वधायो ऐं महांगाई घटि कयो। एतिरी महांगाई थी वई आहे, असांजी 600 रुपया 700 रुपया ॾियाड़ी आहे। असां बचनि जो पेट कीअं पारियूं। महिरबानी असांजी अपील आहे हुकूमत खे त असांजी दरख़्वास्त मंज़ूर कई वञे। ग़रीब गाॾियारा किथां पूरी कनि पंहिंजी। अटो महांगो, खंडु महांगी, सारी शइ महांगी आहे। असीं सही ॾींहुं काड़े में रुलो तॾहिं बि अटे जा पैसा कोन था निकिरनि। न को अटे निकिरनि। हाणे ॿारनि पढ़ायूं कीअं, ॿारनि पारियूं कीअं। इमरान ख़ान जे टाइम में असांखे एतिरी महांगाई जो थियो आहे, कॾहिं ज़िंदगी में कोन थी आहे। पेट्रोल महांगो, हर शइ महांगी, ग़रीब माण्हू वञे कहिड़े पासे। इहो असां इंसाफ़ करायो वञे, असां कोई रिलीफ ॾियो वञे। हिन जे अलावा हाणे अमी पाण समझदार आहियो, अमी पाण सोचियो त हुकुमरान करनि छा पिया। रुगो पंहिंजा खीसा भरनि पिया, आवाम खे का रिलीफ कोन्हे को। असांखे इहो हुकूमत सां मुतालबो आहे, बाबा ग़रीबनि लाइ रिलीफ ॾियो, सस्ताई कयो, अटो सस्तो कयो, खंडु सस्ती कयो। ग़रीब माण्हू खाइनि त सही कुझु न कुझु, या बुख सां मरी ईंदा। हिकिड़ा करोना ॿियो वरी कम धंधा कोन्हनि। इन जे अलावा ॿियो हाणे पाण समझदार आहियो, हुकूमत आहियो। ग़रीब माण्हू आहियूं, महांगाई उरूज ते चढ़ी वई आहे, मज़दूर वीचारे जी पूरी कोन्हे। ऐं जेको तेल 170 रुपया मिलंदो, अॼु उते 320 रुपया किलो थी वियो आहे। ऐं काटन खे केरु पुछंदो ई कोन हो। अॼु उहो काटन ई बि 280 रुपया किलो। ऐं पकोड़ा घणे में विकिणूं किलो। ग़रीब माण्हू जेको पकोड़नि ते गुज़ारो कंदो, उहो उन लाइ उहे बि फुरिजी विया आहिनि। ऐं माशूर खे तमामु हिन वज़ीर असांजे ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। असां चवंदा था महिरबानी करे ख़ुदा खे मञो, तव्हां ग़रीबत खे इन कुझु न कुझु सस्ताई करियो। हीउ वज़ीर आज़ा असांजो रुगो नारो ऐं इहो अलाए छा पिया करे न, ग़रीबनि ते को तवजो न आहे। ऐं हीउ जेको आहे तमामु ग़रीबनि खे खॾे में उछलणु पिया चाहिनि। असांजा PPI जा जेके बि वारस आहिनि, का इन ॻाल्हि ते कुझनि ई कोन था। अरे ख़ुदा खे मञो, तई बि त बचिड़े वालो हुयो। तव्हांखे बसर घणे किलो, हींअर 100 रुपया किलो, 70 रुपया किलो थी वियो आहे। टमाटो 100 रुपया किलो। ग़रीब किथां वीचारो 500 वारो पूरी कंदो। कई बाज़ारनि में निकिरी अची वठो त तव्हांखे क़दुरु पए। तव्हां ग़रीबनि खां हेॾो ज़ुल्म कयो आहे, ख़ुदा खे मञो, कुझु न कुझु त सस्ताई करियो। त कुझु त ग़रीब अवाम ते वोटनि लाइ पटको ॿधियो अचो था। हा सभु असांजा तई पी आयो, पोइ औलाद बि असांजो नथा थियो। असां ग़रीबनि खे हेॾो ज़ुल्म कयो अथनि। ख़ुदा खे मञो, कुझु न कुझु ग़रीबनि लाइ करियो, न त ख़ुदा कंदो तव्हांजे बचनि में बि ईअं रियूं पवंदियूं। हीअ गवर्नमेंट एॾो महांगाई करे छॾियो, एॾो महांगाई करे छॾियो, पाड़ पटे छॾियो असांजो। हाणे महिरबानी कजे, गवर्नमेंट खे चइजे त कुझु सस्ताई करे। असांजे टायरनि में हर शइ, स्पेयर पार्ट हर शइ महांगी थी वई आहे। अटो आहे, खाधो आहे, हर शइ महांगो आहे। भाउ का शइ कोन थो बचे। ग़रीब माण्हू आहियूं, हली हली शाम जो वञूं त घर आहे कुझु कोन। इहो गुज़ारिश आहे तव्हांखे, महिरबानी कयो, गवर्नमेंट खे कुझु सस्ताई करे। ॿुधाई न, तमामु हाल ख़राबु थी विया आहिनि। हालत पाण ॾिसो था आवाम जा। असां गाॾी वारा बेज़ार आहियूं, गाॾियुनि खां बेज़ार आहियूं। मालिक असांखे लाइनि था, बचत आहे कोन। हाणे काॾे वञूं, हर शइ महांगी लॻी पई आहे। इहो महिरबानी कयो, गवर्नमेंट चयो त कुझु सस्ताई करे। आम ग़रीब माण्हू असीं नथा रसी सघूं। दाल चाट, अटो आहे, जेको बि माना सीधो सामान आहे, टोटल महांगो लॻो पियो आहे हींअर। असां ग़रीब माण्हू 100-150 रुपया कमायूं था, इन में असांजी पूरी कोन थी थिए।
तंहिंखां अलावा ठेला पिया हलायूं असां ठेले में बि असांजो माना गुज़र कोन पियो हले। जीअं त ग़रीब माण्हू हिन महांगाई जे दौर में को गुज़र सफ़र बि करणु ॾाढो मुश्किल आहे जंहिंजो। हालांकि हिन महांगाई जे करे जीअं त खंडु अटो हर शइ महांगी आहे, त ग़रीब माण्हू जेको 500 रुपया कमाए थो त उनजो ख़र्चु हालांकि ॿधो वञे त तक़रीबन 500 खां मथे टिपे थो। तक़रीबन 1000 या लॻभॻि हू दवाउनि जे या अघाइनि सगाइनि में उहो पंहिंजो ख़र्चु पूरो करे थो। त इन ग़रीब माण्हू त या त चोरी करे, या त को डाको हणे, या त उहो पंहिंजे पाण या बचा विकिणे जो पंहिंजो पेट गुज़र करे। गवर्नमेंट खां असांजो इहो ई मुतालबो आहे त हिन ग़रीब अवाम खे सुख जो साह खणणु ॾियनि, जीअं त हीअ ग़रीब अवाम पंहिंजे गुज़र सफ़र करे सघे ऐं हिन महांगाई जे दौर में हिन ग़रीबनि जो को सार संभालण वारो को MNA MP हिन ग़रीबनि जो साथ ॾियनि। हाणे महांगाई जो साईं गवर्नमेंट खे खपे त उहा असां ग़रीबनि ते को रहम करे ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे बि चऊं था कि बाबा ग़रीबनि ते कुझु रहम करियो, कुझु पंहिंजे चओ ऑफिसरनि खे तो वञी चेक कनि, हर रेट चेक कनि हर कंहिंजो। साईं पेट्रोल बि महांगो थियो, हर शइ महांगी थी वई आहे। गवर्नमेंट उन ते कंट्रोल करे न, केरु कंदो? ग़रीब माण्हू केॾांहुं वञे? उनखे खाइण जे लाइ बि न आहे, भला हू छा उनखे 300 रुपया दिहाड़ी ते हू छा ॾींदो? कारोबार आहे कोन, सम्झी लाइटनि जे बिल में ऐं दुकाननि जी मसवाड़ में फाथा पिया आहियूं, सम्झी कारोबार आहे कोन, बिल्कुलु ई सफ़ा थुप लॻा पिया आहिनि। धंधो आहे कोन, महांगाई उरूज ते आहे, सम्झी। असांजो जो कपिड़े जो अबरो सबरो कमु आहे उन में 20-30 रुपया महांगाई थी वई आहे, तेज़ आहे कपिड़ो हा जी। पेट्रोल चढ़ियो आहे, सम्झी। घी तेल खंडु सभु हर शइ तव्हां ॾिसो, रोज़ानी 500-600 रुपया कमाइण वारो माण्हू किथां गुज़ारो थिए? भई गवर्नमेंट खे खपे त घटि में घटि ग़रीबनि ते रहम करे। एॾो सॼी महांगाई करण खां पोइ माण्हू त परेशान आहिनि। गवर्नमेंट को ये अपील करते हैं कि मेहरबानी करके महंगाई पे कंट्रोल किया जाए, क्योंकि महंगाई गरीब आदमी से ऊपर चली गई है। सिर्फ और सिर्फ बेरोजगारी चली रही है, कारोबार है नहीं। अब हमारा इतना बड़ा शॉप है, कोई कारोबार नहीं है, लेकिन हर सामान पे पैसे चढ़े हैं, सब्जी पे, दाल पे, आटे पे, चीनी पे। गरीब आदमी क्या क्या करे? पेट्रोल बढ़ रहा है, पेट्रोल के साथ साथ हर चीज़ बढ़ रही है। अब जिस महकमे में चले जाओ करप्शन ही करप्शन लगा हुआ है। वाला आलम सिंध गवर्नमेंट को हम अपील करते हैं कि मेहरबानी करके गरीबों को रिलीफ दिया जाए। महंगाई असांखे परेशान करे छॾियो आहे, महंगाई जाम वधी वई आहे। पेट्रोल ॾे ॾिसो, खंडु ॾे ॾिसो, अटे ॾे ॾिसो, असीं मज़ूर माण्हू किथां पूरी करियूं? राति ॾींहुं बी पेरनि ते 2 रुपया कमायूं था, सुबुह जो राति जो आहे त सुबुह जो कोन्हे को। असीं ॾाढा परेशान आहियूं। इन निभाग इमरान ख़ान खे त लाहे छॾियो, इहा असांजी रिक्वेस्ट आहे। भई इहो ई तालुका त असांखे सस्ताई त करे ॾे, हर शइ महांगी आहे, ग़रीब गुरबो किथां आहे? असां जेको पेट वञी ग़रीब खाईंदा आहिनि, ये टोटल या टोटल गरीब खाए ही न तो। असीं जहिड़ा आणियूं था तहिड़ा घर खणे वञूं था। मज़दूर आहियूं, असांजी मज़दूरी वधाई वञे। गवर्नमेंट इहो जेकॾहिं मुलाज़िम आहे त उनजो हर महीने 2 महीने 6 महीने उनजो पघार वधाए थो वञे। असां ग़रीबनि जी का अहमियत ई कान्हे। ग़रीबनि छा मारियो थो वञे, छा हथ सां? पेट्रोल रोज़ाने चढ़े पियो, घी चढ़े पियो ऐं अटो चढ़े पियो। ग़रीबनि जो जेको खाधो आहे, सब्ज़ी आहे, उहा जेका आहे हर शइ महांगी थी वई आहे। अमीर जे घर में त अटो बि पियो आहे, अन्न बि पियो आहे, माल बि बीठो आहे, उनजी गवर्नमेंट जूं तनख़्वाहूं बि आहिनि, उहे बि हर महीने वधनि पियूं, 6 महीने वधनि पियूं। ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो जेको असीं छा त करियूं? असांखे को रस्तो त ॾियो न। हुकूमत जे असांजो मुतालबो इहो आहे त भई असां ग़रीबनि जे लाइ कुझु सोचियो वञे, असां ग़रीबनि जे लाइ कुझु कयो वञे। असां कहिड़ो ॾोह कयो? माना पोइ असांखे हुकूमत छा करण थी चाहे? असांखे मारण थी चाहे छा? ग़रीब छा कनि? सब्ज़ी खाइनि, हिकिड़ो वेलो खाइनि त ॿिए वेले ई कान्हे का। बच्चा असांजा रोअनि पिया, असीं दरबदर थी विया आहियूं, बुछड़ा थी विया आहियूं, असांजी का वैल्यू ई कान्हे का, ग़रीब जी का अहमियत ई कान्हे का। ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो? आख़िर उन्हनि खे को रस्तो त ॾियो न, जीअण जे लाइ रस्तो ॾियो, जीअण जे लाइ उनखे हलण जो को घस कढी ॾियो। कहिड़ो असां ॾोह कयो? वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जा अघ चाढ़े ग़रीब मिसकिन माण्हुनि ते महांगाई जो बम किराए छॾियो आहे ऐं असां ग़रीब ॾियाड़ी ते कमाईंदड़ मज़दूरनि जो घर जो गाॾो हलाइणु इंतिहाई मुश्किल थी पियो आहे। हिकु वेलो मानी खाऊं था त ॿिए वेले लाइ परेशान आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत खाधे पीते शयुनि जा अघ वधाए ग़रीब माण्हुनि खे धाड़ा ऐं चोरियूं करण ते मजबूर करे रही आहे। तालबो कयो आहे त महांगाई खे कंट्रोल करण लाइ के उपाउ वरिता वञनि त जीअं ग़रीब मिसकिन माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन राजा लोक चंद सां गॾु इरफान दादकोटो, सिंध TV न्यूज़, नसरपुर।